अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां आहियां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। हुर्मुज़ जी मालिकी ते ईरान ऐं अमेरिका विच में लफ़्ज़ी जंग तेज़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जल्द हुर्मुज़ खे अमरीकी इलाइक़ो करार ॾियण जो ऐलान कंदुसि। अमेरिका ईरान खे इक़्तिसादी तौर ते वॾो नुक़सान पहुचाईंदो। ईरान जे नायब परॾेही वज़ीर काज़िम ग़रीब आबादी ट्रंप जे बयान ते रद्द-ए-अमल ॾींदे चयो आहे त हुर्मुज़ वारो लंघो ईरान जो हुयो, आहे ऐं रहंदो, जंहिंखे खोलण ऐं बंदि करण जो इख़्तियार रुॻो ईरान वटि हूंदो। हुर्मुज़ वारे लंगर खे कंहिं जे हुकुम ते कब्ज़े में नथो वठी सघिजे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियूं ॿीहर शुरू करण बाबति अञा फ़ैसिलो नाहे थियो। क़तर ऐं पाकिस्तान ज़रिए पैग़ामनि जो सिलसिलो जारी आहे। पैग़ामनि जी ॾे वठि ॻाल्हियुनि जे ज़मरे में नथी अचे। अब्बास अराग़ची वधीक चयो आहे त ओमान सां ॻाल्हि ॿोल्हि हुर्मुज़ वारे लंगर ज़रिए सामूंडी रस्ते जे तयन ते हुई। हुर्मुज़ में सामूंडी सफ़र शुरू करण लाइ अमेरिका खे शर्त पूरा करणा पवंदा।